अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमावर हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हां ख़बर थियण प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हां उन बीमारी बाबति मुकमल ॼाण ॾींदा। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा ख़ासि तौर ते आर्थराइटिस जे बारे में ॻाल्हि ॿोल कंदासीं त आर्थराइटिस आहे छा। जेकॾहिं मां सुहिणी सिंधी में तव्हांखे ॿुधायां त जोड़नि जी बीमारी, जेके असांजा जोड़ आहिनि उन में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी बीमारी थींदियूं आहिनि। गोॾनि जो सूरु थिए, चेल जो सूरु थिए या मुख़्तलिफ़ ॿिया जेके असांजा जोड़ उन में जेके बि तकलीफ़ थियनि उनखे असां आर्थराइटिस चवंदा आहियूं। मुख़्तलिफ़ ॿियूं बीमारियूं थी सघनि थियूं त उहे डिसऑर्डर्स कहिड़ा आहिनि, इहे छो थींदियूं आहिनि ऐं इन्हनि बीमारियुनि खां बची कीअं सघिजे थो, इन जा इलाज जा कहिड़े तरीक़ा आहिनि, छा दवाउनि जे ज़रिए इहे जोड़नि जूं बीमारियूं ख़तमु करे सघिजनि थियूं, चेल जो सूरु ख़तमु करे सघिजे थो, गोॾे खे ठीकु करे सघे थो, या न जदीद साइंस में इन जा के ॿिया इलाज जा तरीक़ा बि आहिनि। ऐं चवंदा आहिनि त जीअं जेका गोॾो आहे उनखे तब्दील करे सघिजे थो, छा जेकॾहिं तब्दील करे सघिजे थो त उहो बहितरु तरीक़ो आहे। ज़ाहिर आहे रुॻो जोड़नि जी बीमारी सां गॾो गॾु हॾियुनि जो जेको टुटण जा बि अमल थियनि था एक्सीडेंट में या ॿिए तरीक़े सां जोड़ या हॾियूं टुटी पवनि थियूं, मुख़्तलिफ़ लेगामेंट जेके आहिनि उहे डैमेज थी था वञनि, उन्हनि खे बि जेके सो रिपेयर करे उन्हनि खे बि बहितरु कयो थो वञे। त छा जेकॾहिं गोॾो या हॾी या का अहिड़ो जिस्म जो हिसो टुटी पियो आहे छा उनखे बि बहितरु करे सघिजे थो हिन जदीद दौर में, ऐं कहिड़नि तरीक़नि सां करे सघिजे थो। असांजे जेको सो इन्हनि सभिनी बीमारियुनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। तव्हां बि फ़ोन करे जेकॾहिं का जोड़नि जी बीमारी हुजे, को चेल जो सूरु हुजे, गोॾे जी का तकलीफ़ हुजे, को सूरु हुजे, त असांजे महिमान खां तव्हां फ़ोन ते को बि सुवाल पुछी सघो था। पर जॾहिं तव्हां फ़ोन करियो त महिरबानी करे पंहिंजे टीवी जो जेको आवाज़ु आहे उहो घटि रखो त जीअं तव्हांजो आवाज़ु असां ताईं पहुची सघे, असांजो महिमान तव्हांखे उनजो जवाबु ॾिए। जीअं त मां तव्हांखे ॿुधायो त अॼु असांजो मौज़ू जेको आहे उहो आर्थराइटिस आहे। इन सिलसिले में जेको मूंसां गॾु महिमान आहे उहो आहे डॉक्टर फ़हीम अहमद मेमण, जेके पाण असिस्टेंट प्रोफेसर आहिनि लियाकत यूनिवर्सिटी जामशोर में। उन सां गॾो गॾु जेका आर्थराइटिस फाउंडेशन ऑफ पाकिस्तान आहे उन जा प्रेसिडेंट बि आहिनि। ऐं डॉक्टर साहिब जी जेको सो हॾी जी बीमारियुनि ते काफ़ी ॼाण आहे, काफ़ी कमु कयो अथसि। त लियाकत यूनिवर्सिटी में जेको सो हिन वक़्तु कमु करे रहिया आहिनि। त डॉक्टर साहिब खां पुछंदासीं त सिंध में जेको जोड़नि जी बीमारी जो रेशो छा आहे ऐं उन्हनि खां माण्हुनि खे कीअं बचाए सघिजे थो। अचो पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहिब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम डॉक्टर वाहिद बख्श, तव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर फ़हीम, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां एतिरो परे खां हैदराबाद जामशोर खां तव्हां हिते असां आहियो। पर हिकिड़ो अहम टॉपिक आहे त इंसान जे जिस्म जे हर उज़वे जी पंहिंजी अहमियत आहे। त इंसान जे जिस्म में जेके हॾियूं आहिनि या जोड़ आहिनि उन्हनि जी तमामु वॾी अहमियत आहे। त छो त जेकॾहिं उन्हनि में किथे बि नुक़्स आहे, का बीमारी आहे, का तकलीफ़ आहे, त ईअं खणी सुहिणी सिंधी में चइजे त उहो अपाज थी थो वञे, माज़ूर थी थो वञे, त पोइ माण्हू कमुकारु नथो करे सघे। त मुंहिंजो जेको आहे इहा ॻाल्हि आहे त जेके हॾियुनि जूं जोड़नि जूं जेके बीमारियूं जेके असां आर्थराइटिस चवंदा आहियूं उहो छा आहे। पहिरीं त आऊं सिंध टीवी जो थोराइतो आहियां, ठीकु आहे, थैंक यू। जंहिं दावत ॾिनी ऐं हिन फोरम जे थ्रू जेको तव्हांजो लाइफ लाइन प्रोग्राम आहे, इनमें को शक न आहे त हीउ प्रोग्राम ऐं हिन प्रोग्राम जे ज़रिए तमामु अहम इशूज़ असांजे आम माण्हुनि ताईं आसानी सां पुॼी रहिया आहिनि। जिते तव्हां तमामु ॿियनि टॉपिक्स खे हमेशह सुठे नमूने सां खणंदा रहिया आहियो, तव्हां हिन दफ़े जेको सो हिकिड़ो तमामु अहम टॉपिक आर्थराइटिस आहे जेको ॾींहों ॾींहुं असांजे माण्हुनि में तव्हां ॾिसो त इज़ाफ़ो थींदो पियो वञे, जोड़नि जी बीमारी। बेसिकली आर्थराइटिस हिकिड़ो मुबहम वर्ड आहे या खणी पाण चऊं त ब्रॉड स्पेक्ट्रम वर्ड आहे जंहिंजी लफ़्ज़ी माना आहे जोड़ जो सुॼी वञणु। ठीकु आहे। हाणे उन जे पोयां कारण ढूंढबा, ॻोल्हबा त कहिड़ा सबब आहिनि जंहिंजे करे जोड़ ऐं कहिड़ो जोड़ ऐं कहिड़ो जोड़ सुञे थो ऐं उन जा कहिड़ा असबाब आहिनि ऐं कहिड़नि आया मर्द या औरत में जेका इहा बीमारी आम आहे। हींअर न, मुंहिंजो मक़सदु आहे त जेकॾहिं असां आर्थराइटिस जी ॻाल्हि था करियूं, जोड़नि जी बीमारी जी ॻाल्हि था करियूं या उन में सोज अची थी वञे त घणो करे मर्दनि खे या औरतुनि खे या जेके बि मरीज़ आहिनि उन्हनि जा मोस्टली शुरूआति में कहिड़ा जोड़ वधीक ख़राबु थियणु शुरू थींदा आहिनि। ऐं जेका हींअर जंहिं शइ ते आउं अचां पियो त हींअर जेको कॉमन प्रॉब्लम जेको ॾींहों ॾींहुं जेको वधे पियो, जेको असांखे पंहिंजी OPDs में मिले थो, जेको असांखे पंहिंजी प्राइवेट क्लिनिक्स में मिले पियो, ठीकु आहे, उहो हींअर आहे गोॾे जो सूरु। अच्छा, गोॾनि जो सूरु, ठीकु आहे। हाणे गोॾनि जो सूरु बेसिकली जेका इहा बीमारी आहे हूअं त पाण हिनखे चवंदा आहियूं ऑस्टियोआर्थराइटिस, ठीकु आहे। ऑस्टियोआर्थराइटिस जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ी आहे प्राइमरी, ॿियो आहे सेकेंडरी। ठीकु आहे। अच्छा, प्राइमरी ऑस्टियोआर्थराइटिस जेका आहे उहा थिए थी 60 सालनि खां मथे ॼमार वारनि में। अच्छा, वॾी उमिरि जे माण्हुनि में माना थिए थी। अच्छा, वरी ॿी जेका सेकेंडरी ऑस्टियोआर्थराइटिस आहे उहा नंढी उमिरि में बि थी सघे थी, बशर्ते उन में को
अहिड़ो एक्सीडेंट ट्रॉमा थियो हुजे उन जोड़ जो, उन में को इन्फेक्शन थियो हुजे, या कुदरती तौर ते उन जी जोड़ जी जेका बिहेक जेका हुजे उहा सही न हुजे, या उन जोड़ जा जेके धागा खणी आऊं चवां या लिगामेंट्स चऊं, पर हिकिड़ो आम माण्हू खे सम्झण जे लाइ उहे धागा जेके जोड़ खे पंहिंजो पाण में मज़बूत रखनि था, जेकर उन्हनि में जेका सा जेको सो रिलैक्स थी वञनि कंहिं बि सबब जे करे, त उहे शयूं जेके आहिनि उहे इन्हनि बीमारियुनि खे वधाइनि थियूं। इनखे असीं चवंदा आहियूं सेकेंडरी ऑस्टियोआर्थराइटिस, यानी कि प्राइमरी उहा जेका वक़्त सां गॾु गॾु थिए, उमिरि सां गॾु गॾु थिए, ऐं सेकेंडरी ऑस्टियोआर्थराइटिस उहा जेका उमिरि खां पहिरीं कंहिं सबब जे करे माना इहो प्रॉब्लम थी वञे। अच्छा, ये जेको जॾहिं आर्थराइटिस जी ॻाल्हि था करियूं या ऑस्टियोआर्थराइटिस जी तव्हां ॻाल्हि था करियो, कंहिं बि जोड़ में थी सघे थो? नंढो हुजे वॾो हुजे? बिल्कुलु, आर्थराइटिस त कंहिं बि जोड़ में थी सघे थी, पर आर्थराइटिस जा जेके दुनिया में जेके असबाब आहिनि इहे उन ते अचो था, मतिलबु कंहिं बि जोड़ खे मुतासिर करे सघे, कंहिं बि जोड़ खे मुतासिर करे सघे थो। 200 खां मथे हिन जा क़िस्म आहिनि आर्थराइटिस जा, पर जेका कॉमन जेका मतिलबु त बीमारियूं जेके असां वटि आहिनि, जेके इन आर्थराइटिस जे ज़िमर में जेके अचनि थियूं, उन में हिकिड़ी ऑस्टियोआर्थराइटिस आहे, हिकिड़ी रूमेटाइड आर्थराइटिस आहे, जेके सिंधी में पाण संधनि जो सूर या उर्दू में घिटली गुटली या घटिया जी जेको गुटिया जी जेका बीमारी असीं चऊं था, ठीकु आहे। ऐं टियों वरी जेको गाउट जो प्रॉब्लम आहे, जंहिंमें सीरम यूरिक एसिड लेवल वधी थी वञे त उन करे जोड़नि जी बीमारी थिए। ॿियो वरी क़िस्म जेको सो सोरियाटिक आर्थराइटिस आहे, जंहिंमें जोड़नि में सूर बि थिए पर उन सां गॾु गॾु चमड़ी जी बीमारी बि हुजे, चमड़ी जी बीमारी बि हुजे। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो कॉलर बि आहे, उनखे बि शामिल कयो। हेलो, अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम सर। साईं केरु था ॻाल्हायो, किथां? पंहिंजो नालो ॿुधाईंदो मुंहिंजा भाउ? सर मां ठरी मीरो मां पियो ॻाल्हायां, अमान प्रजा। वॾी महिरबानी। अमान, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? सर कमर में मूंखे चेल में सूर पवंदो आहे तमामु ॾाढो। छो पवंदो आहे? का तकलीफ़ थी आहे, को धक लॻो आहे, या कमु कहिड़ो था कयो? धक न आहे लॻो, पर माना अहिड़े हिसाब सां थोरो सूर पवंदो आहे ॾाढो। कमु छा कंदा आहियो मुंहिंजा दा? कमु सर त मां त फ़िलहाल कुझु न आहियां कंदो, माना स्कूल में जॉब आहे, मां उहा जॉब कंदो आहियां। अच्छा, ॿी का तकलीफ़ आहे तव्हांखे? सर ॿियो को अहिड़ो को फ़ाइदो न आहे फ़िलहाल। अच्छा, कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव चेल जे सूर जे लाइ? कंहिं डॉक्टर पियो आहे? सर उहो टेबलेट वग़ैरह ॾियनि, फ़िलहाल त को असरु नथो पए। डॉक्टर साहब, तव्हांजो को सुवालु आहे हिन खां? न, ठीकु आहे, वॾी महिरबानी अदा, तव्हांखे जवाबु ॾींदो, वॾी महिरबानी। सुवालु जेको इहो आहे त चेल में सूर आहे, पर ठीकु आहे, कमकार बि अहिड़ो सख़्तु कोन थो करे, कुझु बि नथो करे, त बग़ैर कंहिं ज़ाहिरी बीमारी जे चेल में सूर जा के ख़ासि सबब आहिनि? ॾिसो, हींअर जेको तमामु अहम इशू जेको चेल जो, अच्छा दुनिया में सभ खां नंबर 1 जेको सूर जेको आहे उहो मथे जो सूर आहे, ठीकु आहे। उन खां पोइ जेको सूर आहे उहा चेल जो सूर, ठीकु आहे। हाणे चेल जो सूर जा हिकिड़ा त सबब आहिनि, ठीकु आहे, पर जेको आम जेको 90% जेको चेल जो सूर जेको माण्हू में थी रहियो आहे, उहो उन जो सबब मैकेनिकल आहे, पोस्चरल, यानी कि केरु चए थो टीचर आहियां, ठीकु आहे, जेकर मां अहिड़ो ख़ासि मज़बूत कमु बि नथो करे, पर जेकर सपोज़ हू टीवी ॾिसे थो, झुकी थो ॾिसे, ठीकु आहे, वज़नी शयूं खणे थो, झुकी कमु थो करे, ठीकु आहे, ऐं को कंप्यूटर यूज़ करे थो, डेस्कटॉप ते मतिलबु यूज़ करे थो, कुर्सी सही न आहे, कुर्सी सही न आहे, उनजो वेहण जो अंदाज़ सही न आहे, या जेकर को हुनखे पहिरीं को अहिड़ो को प्रॉब्लम थियो, उन खां पोइ मोटरसाइकिल जा झटका आहिनि, रक्षा चिंची जा झटका आहिनि, इहे बि सूर खे माना इज़ाफ़ो कनि था। हाणे छो त अहिड़नि माण्हुनि खे पोइ तव्हां छा एडवाइस कंदो? फौरन डॉक्टर ॾे वञे? ॾिसो, डेफिनेटली सूर ऐं बुखार इहे अलाह जे तरफ़ां तोहफ़ा आहिनि, ठीकु आहे। त जॾहिं बि इहा माना तकलीफ़ थिए थी, पहिरीं त माण्हू पाण महसूसु करे त आया इहा तकलीफ़ थी छाजे करे, कॾहिं कॾहिं बिस्तरो सही न हुजण जे करे, यानी कि इहो बि रीज़न थी सघे। बिल्कुलु रीज़न आहे। किन किन माण्हुनि जा जेके से अलाए केतिरे अरसे खां माना मैट्रेस ख़राबु थी चुको आहे, पर उहो उनखे इस्तेमालु कनि पिया। मैट्रेस ख़ुदि बज़ाते ख़ुदि हिकिड़ो सूर जो सबबु आहे। तव्हांजी जेका सा खट झोली आहे उहो हिकिड़ो माना सबबु आहे, ठीकु आहे। ऐं घणो मतिलबु हिनखे तव्हां एडवाइस कयो त कंहिं डॉक्टर ॾे वञे, चेक कराए, बिल्कुलु एक्सरे थियणु खपे, ठीकु आहे। उन खां पोइ कंहिं डॉक्टर वटि, यानी डॉक्टर ऑर्थोपेडिक डॉक्टर, माना कंहिं सुठे डॉक्टर ॾेखारे त हिन जो इलाज थी सघे। बिल्कुलु। ॿियो बि कॉलर आहे डॉक्टर फ़हीम असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु था ॻाल्हायो, किथां? असां सदफ पिया ॻाल्हायूं, मीरपुर ख़ासि खां। सर असांजी सिस्टर जो मसइलो आहे बांह खां ऐं टंग जो मसइलो आहे, 3 साल थिया आहिनि, साइड न बिल्कुलु सुन न आहे, ऐं डॉक्टरनि काफ़ी चयो फुट ड्रॉप जो मसइलो आहे, ऐं इलाज बि काफ़ी असां करायो आहे। हिकिड़ी टंग हिकिड़ी बांह हुनजी सुन थी वई आहे? जी हा, उहो साइड अलॻि सुन आहे, ॿी साइड जेको आहे उहो फुट ड्रॉप जो मसइलो थी वियो आहे।
अच्छा हलण में हाणे हली फिरी सघे थी या न बिस्तरे ते आहे? हाँ कॉफ़ी पहिरीं असांजी हली कोन सघंदी हुई, हाणे थोरो माना पेर खां जी पहिरीं सही न हली सघंदी हुई, हाणे कुझु हली सघे थी अच्छा लेकिन ॻाल्हाइण ॿाल्हाइण हुनजो सही आहे, खाई पी सघे थी, ॻाल्हाए सघे थी? हाँ खाई पे कर सघे थी लेकिन सूर जाम आहे, हुनखे चेल में सूर थिए थो ऐं टंग में जाम सूर आहे। उमिरि पुछो घणी उमिरि घणी आहे थी हुनजी भेण जी? उमिरि केतिरी? 22 साल आहे। 22 साल। हाणे हुन में कुझु बिल्कुलु ई जेको सुन थी विया आहिनि या कुझु कमकार करे थो हथ या ॿा? मतलब कि ईअं कमकार करे थोरो कुझु लिखे वग़ैरह थी ॾे, हुनजो हथु बिल्कुलु सुन थियो वञे, ॿी साइड वारो हथु सुन थियो वञे, जाम सूर हथ में पइजे तो डॉक्टरनि बि काफ़ी इलाज कयो लेकिन कोई फ़र्क़ु नथो पए। पाण मुरादू त न थियो हूंदो न? पाण मुराद में को का शइ तव्हां पुछी सघो था, सवाल पुछो। आऊं सवाल इहो मुंहिंजो हूंदो त आया इहो मतिलबु थियो छा, को एक्सीडेंट थियो आहे, का अहिड़ी का बीमारी थी, को बुखार थियो, कंहिं धक लॻायो, छो जो कंहिं बि शइ जो सुन थियण या शइ ॿुधाए थो त माना उहा को सबब आहे या पंहिंजे पाण थी वियो आहे? आवाज़ घटि कर। इहो मसइलो ईअं त हुनजो जेको न 3 साल जो पहिरीं हिनखे न सुन थियो, पासो हिनखे न बुखार जी वजह सां बुखार जी वजह सां सुन थी वियो, पोइ दवा वरिती त हाणे कुझु बहितर पर अञा कमज़ोर आहे, तव्हां चवण इहो आहे? जी हा बिल्कुलु कमज़ोर आहे, हिनखे इलाज बि असां जाम करायो, कोई फ़र्क़ु नथो थिए। ठीकु आहे, तव्हांजे जवाब ॾींदो, वरी महिरबानी तव्हां जी, तव्हां असांखे फ़ोन कई। ॾिसो केतिरो परे खां मीरपुर ख़ासि खां आहे, मसइलो 3 सालनि खां आहे। अच्छा हाणे रीज़न तव्हांजे सवाल खां पोइ इहो आयो त हिनखे बुखार थियो, उन खां पोइ इहो ॾाढो मुश्किल आहे। ॾिसो सवाल त इन छा हूंदो, इनखे तव्हां छा था चई? ॾिसो हे जॾहिं त हे ख़ुदि पाण बि चवनि पिया त असां 3 सालनि खां असीं इलाज करे रहिया आहियूं, ठीकु आहे। हाणे जेसि ताईं तव्हांजूं पूरियूं इन्वेस्टिगेशन्स, जेसि ताईं पेशेंट जी हिस्ट्री, छो त को बि पेशेंट तव्हां हिकिड़े अधु मिंट जी कॉल ते त पाण मतिलबु नथा। न मुंहिंजो मक़सदु हिन में 2 टे शयूं त असां क्लियर करे सघूं। हिकु इहो आहे त भई छा बुखार जे करे को बांह या टंग कमज़ोर थी सघे थी? बुखार जो कहिड़ो क़िस्म आयो आहे या हिननि उहो वाज़े कोन कयो आहे, ठीकु आहे। पर इहा शइ ज़रूरु मतिलबु हींअर ख़बर पए पई त हिनखे को सर्वाइकल प्रॉब्लम आहे, ठीकु आहे, दिमाग़ जो को प्रॉब्लम न, कंध जो प्रॉब्लम जिते, ठीकु आहे। सर्वाइकल प्रॉब्लम में हाणे उन में कॾहिं कॾहिं छा थींदो आहे त को कंहिं एक्ज़र्शन, हैवी एक्ज़र्शन जे करे डिस्क प्रोलैप्स थी वञे। अच्छा हिनखे तव्हां छा एडवाइस कंदो, किथे वञनि? ॾिसो वरी बि कंहिं जिते ही मीरपुर ख़ास में आहिनि त मीरपुर ख़ास में ख़ुदि ऑर्थोपेडिक सर्जन्स मौजूदु आहिनि, ठीकु आहे। हैदराबाद मूव थी सघनि था, ही कराची मूव थी सघनि था। कंहिं सुठे ऑर्थोपेडिक सर्जन इन्वेस्टिगेशन कराए इलाज कराए त बेहतर थी सघे। पहिरीं त ॾिसूं त सही पेशेंट, अच्छा उन सां गॾो गॾु ही वरी ॻाल्हि फुट ड्रॉप जी बि कनि पिया। हा मतिलबु टंग बि उनजी कमज़ोर आहे, फुट ड्रॉप हिकिड़ी अलॻि शइ आहे। त छा भला हे ऑर्थोपेडिक सर्जन ऐं न्यूरो फिजिशियन ॿिन्ही खे ॾेखारियो? बहितर आहे त जेको सो ही इवन न्यूरो सर्जन्स बि जेके आहिनि उनखे बि ॾेखारिनि त बिल्कुलु हिनखे फ़ाइदो थी सघे थो। ऐं हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं आऊं मुबशिर ॻाल्हायां थो नवाब शाह मां। वरी महिरबानी मुबशिर, तव्हां असांखे फ़ोन कई, डॉक्टर फ़हीम असां सां गॾु, छा पुछंदो? मां पुछण इहो थो चाहियां, जेकी मुंहिंजी खाॿी बांह आहे ऐं खाॿो जेको गोॾो आहे उन में माना हल्को हल्को सूर रहे थो। एक्सरे वारा कराया आहिनि, डॉक्टर साहब खे डायग्नोज करायो आहे, पर उन में इहो आहे त मतिलबु एक्सरे वग़ैरह में कुझु नथो अचे। अच्छा खाॿी बांह, खाॿी जेको कंध जो मोरो आहे उन में तकलीफ़ आहे? न गोॾे में तकलीफ़ आहे। अच्छा ॿिन्ही में तकलीफ़। अच्छा कुझु कमज़ोर बि थी विया आहिनि या कमकार करण में ओतिरी ताक़तवर आहिनि? न कमकार माना नॉर्मल कनि था, पर जेको सूर आहे हू स्टे करे थो। अच्छा ॿिन्ही में सूर मौजूदु आहे, डॉक्टर खे ॾेखारियो अथव? जी डॉक्टर साहब खे ॾेखारनि, एक्सरे वग़ैरह बि कराइनि, पर हुन में का शइ कोन थो अचे। ॿारनि यूरिक एसिड। अच्छा तव्हां जेका दवा डॉक्टर वरिती उन मां को फ़ाइदो थियो तव्हांखे? जी उन मां फ़ाइदो थियो, पर कंटिन्यू फ़ाइदो पेन किलर ॾियनि था, पेन किलर खाइण सां इहो फ़ाइदो थिए थो। ठीकु आहे। कमु छा कंदा आहियो मुंहिंजा दा मुबशिर? कमु नॉर्मल, माना कोई हैवी कमु बि कोन कंदो आहियां, मां एग्रीकल्चर डिपार्टमेंट में। ठीकु आहे। तव्हांजी उमिरि घणी आहे? 43 इयर्स। अच्छा का शुगर, को ब्लड प्रेशर अहिड़ी का बीमारी त कोन्हे? न शुगर ब्लड प्रेशर सभु नॉर्मल आहे। ठीकु आहे, तव्हांजे जवाब ॾींदो, वरी महिरबानी। तव्हां असांखे फ़ोन कई, ॾाढो परे खां फ़ोन कई मुबशिर। अच्छा मुबशिर इहो पर हुनजो बांह ऐं बरगोॾे में सूर आहे। मुबशिर इहो वाज़े न कयो त हुन कहिड़े डॉक्टर खे ॾेखारियो आहे? मुख़्तलिफ़ ॾेखारींदो रहियो आहे, जॾहिं बि हुनखे सूर थींदो आहे त चई वेंदो आहियां, दवा वठंदो वरी छॾे ॾींदो आहे। ॾिसो हिकिड़ो त आम डॉक्टर जी ॻाल्हि थो करे, स्पेशलिस्ट न आहे, आम डॉक्टर जी ॻाल्हि। जंहिंखे का ॼाण कान्हे, ठीकु आहे, आम डॉक्टर फ़क़ति पेन किलर लिखी सघे थो। जेकर ही कंहिं ऑर्थोपेडिशियन्स वटि वञे त पोइ वरी इहा ॻाल्हि वाज़े थींदी। ॾिसो कंध जो जीअं सूर आहे, कंध जो सूर हिन उमिरि में, कंध में बि, बांह में और गोॾे में बि हिक ई साइड ते आहे। ॾिसो
जेको सूर बाह में जेको अचे थो न, जॾहिं बाह में सूर ईंदो आहे त असांजो सिधो ध्यानु कंध ॾांहुं वेंदो आहे। ठीकु आहे माना प्राइमरी काज़ कंध में असीं पहिरीं उते ॻोल्हींदा आहियूं त छो त असांजो सॼे जिस्म जो जेको कंट्रोल आहे उहो स्पाइन मां थिए थो। ऐं हिकिड़ो ही तव्हांखे आउं ॾेखारियां, ठीकु आहे न, त ॾिसो ही असांजो स्पाइन जो हिकिड़ो हिसो आहे। ठीकु आहे, ही कंध जी हॾी कोन्हे, ही आहे चेल जी हॾी। ठीकु आहे, जीअं ही मोहरा आहिनि ऐं मोहरनि जे विच में हिकिड़ो स्पेस माना थिए थो जंहिंखे असीं डिस्क मतिलबु चवंदा आहियूं। ठीकु आहे, कंध में बि साॻियूं हूंदियूं आहिनि। पोइ जॾहिं प्रॉब्लम मतिलबु ऐं ॿियो ॾिसो ही नसूं निकिरनि पियूं। ही नसूं जेके आहिनि इहे मुख़्तलिफ़ बाहुनि ऐं मुख़्तलिफ़ टंगनि जे हिसनि खे कंट्रोल कनि थियूं ऐं उते पंहिंजी नर्व सप्लाई ॾियनि थियूं। पोइ जॾहिं को कंध में को या त बीमारी हुजे, या त रुमेटॉइड अर्थराइटिस हुजे, या यूरिक एसिड वधी वञे जंहिंजे करे कंध में का तकलीफ़ थिए, जंहिंमें हॾियुनि जा कुंड पासा वधी था वञनि, हॾियुनि जो जेको सो स्पेस घटि थो थी वञे ऐं उन खां पोइ उहे नर्व ते प्रेशर विझनि थियूं। जॾहिं उहे शयूं नर्व ते प्रेशर विझनि थियूं त पोइ उहो माना सूर थिए थो। ठीकु आहे, पहिरीं त माना जॾहिं मूं वटि अहिड़े क़िस्म जो पेशेंट ईंदो त पहिरीं त आउं उनखे एग्ज़ामिन कंदुसि त किथे उनखे कंध में को प्रॉब्लम त कोन्हे। ठीकु आहे, जॾहिं उतां मूंखे को प्रॉब्लम न मिलंदो त पोइ वरी आउं उनजो शोल्डर चेक कंदुसि त किथे शोल्डर जो को प्रॉब्लम त कोन्हे, को एल्बो जे अंदरि को प्रॉब्लम त कोन्हे, त को किथे कार्पल टनल सिंड्रोम जीअं माना थिए थो। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे त हिते मीडियन नर्व जेका वञे थी, जेका गुज़रे थी, उन सोज इन जी कराई हुजण जे करे उन नस ते दबाव थिए थो। ठीकु आहे, पोइ उन में हथु जेको सो सुन थियणु लॻे थो ऐं उन में तकलीफ़ अहिड़ी थींदी आहे राति जे टाइम ते जो उहो मजबूरन राति जो 2-3 वॻे निंड मां उथे थो ऐं पंहिंजो हथु माना छंडे थो ऐं उन खां पोइ माना हुनखे कुझु न कुझु तकलीफ़ में जेको सो आसानी। तव्हां छा था सम्झो त जेके जीअं भाऊ ॻाल्हि कई त मुंहिंजे बाह में बि सूरु आहे ऐं गोॾे में बि सूरु आहे, छा जेको आर्थराइटिस जी असां ज़िक्र करियूं था हिकु ई वक़्तु बाह में गोॾे में थी सघे थो? बिल्कुलु थी सघे थो। जीअं हाणे असां हिकिड़ो त प्रॉब्लम मतिलबु त नी जो त हिकिड़ो अलॻि इशू मतिलबु आहे, ॿिन्ही जोड़नि में तकलीफ़ थी सघे थी, ईअं थी सघे थी, पॉसिबल आहे। ठीकु आहे, थी सघे त हिनखे एडवाइस तव्हां छा कंदो त ही कंहिं सुठे आर्थोपेडिक सर्जन ॾे वञे? बिल्कुलु, आर्थोपेडिक जो प्रॉब्लम आहे त आर्थोपेडिक डॉक्टर बि वेंदो, उहो फुल हुनखे इन्वेस्टिगेट कंदो। ॾिसो, पहिरीं आहे हिस्ट्री। असांजी जेका डायग्नोसिस जेका आहे न उहा 60 खां 70% हिकिड़ी मुकमल ब्रीफ हिस्ट्री आहे। ठीकु आहे, कम्युनिकेशन स्किल डेवलप करिणो आहे मरीज़ ऐं डॉक्टर जे विच में, हिकिड़ो रिलेशन डेवलप थिए। उन खां पोइ जॾहिं असीं ॾिसंदासीं त हाणे असांजो 60-70% प्रोविजनली ही केस डायग्नोज़ हिन तरफ़ वञी रहियो आहे, त पोइ असीं वरी उनखे एग्ज़ामिनेशन कंदासीं, पोइ उनखे असीं इन्वेस्टिगेशन कराईंदासीं, तॾहिं वञी 100% डायग्नोज़। कॾहिं कॾहिं थिए छा थो, हाणे असां वटि हिकिड़े नओं ट्रेंड डेवलप थी वियो आहे, हाणे त पाण इन कंध वारी तकलीफ़ ते था अचूं त असीं थुल्हा विहाणा था इस्तेमालु करियूं। थुल्हे विहाणनि जे करे कंधु चिॿो थिए थो, नस खे दबाव थिए थो। अॼुकल्ह असांजी जेके टीवियूं जेके LCDs जेके लॻल उहे मथे लॻल आहिनि। अक्सर तव्हांजो मक़सदु आहे त असांजो पोस्चर सही हुजे ऐं जेकॾहिं अहिड़ी तकलीफ़ त कंहिं डॉक्टर ॾेखारियो। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो कॉलर आहे, उनखे बि शामिल कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं हनीफ जमाली अर्ज़ कयां पियो बदीन खां। वॾी महिरबानी जमाली साहब, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु ख़ुशि आहियो। मुंहिंजी घरनि वारी खे प्रॉब्लम आहे, कंध बाह में सूर, कंध में सूर ऐं टंग में सूर। जी, लियाकत नेशनल में मुंहिंजा 4 MRI न हिकिड़ी कहिड़े तरफ़ आहे इहा तकलीफ़? इहा साए तरफ़, साॼे तरफ़? जी हा। अच्छा, सॼे पासे में आहे। अच्छा, तव्हां नेशनल लियाकत में ॾेखारियो डॉक्टर साहब खे? जी हा, उनखे ॾेखारियो, नेशनल मेडिकल सेंटर में ॾेखारियो, हैदराबाद सॼे में ॾेखारियो आहे। पोइ छा डॉक्टरनि चयो? डॉक्टर ॿुधाईंदे कुझु कोन था, कॾहिं चवंदा जॉइंट पेन ते हुन गोॾे में हिकिड़ी इंजेक्शन आयो, हिकिड़ी शोल्डर में इंजेक्शन आयो, हिकिड़े पैसे जो फ़ाइदो कोन थियो। ऐं 8 खां 10 लाख रुपया ख़र्च करे चुको आहियां। अच्छा, हाणे मुंहिंजो ख़्याल आहे डॉक्टर जेको पाण खे एडवाइस पियो करे न, डॉक्टर साहब जी एड्रेस ॾियो त मूंखे रूबरू उते ॾेखारियासीं। बिल्कुलु ॾेखारियो। डॉक्टर साहब जेको सो लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोरे में असिस्टेंट प्रोफेसर आहिनि आर्थोपेडिक में, उते बि जोड़िजो। पर तव्हां रुगो इलाज करायो या कुझु इन्वेस्टिगेशन रिपोर्ट बि करायूं तव्हां? सभु पूरी बॉडी जो रिपोर्ट कराइनि। अच्छा, उमिरि घणी आहे हुनजी हाणे? हा, 50 ईयर। ठीकु आहे, तव्हांखे इन जो मां डॉक्टर साहब खे चवां थो, तव्हांखे कुझु जवाबु ॾिए थो, तव्हां ॿुधो। ठीकु आहे, वॾी महिरबानी, तव्हां असांखे फ़ोन कयो। डॉक्टर साहब, जमाली साहब जेको आहे सो मुख़्तलिफ़ हॉस्पिटल में आयो, कुझु हैदराबाद में आयो, त उनजी बाह टंग जेका मुंहिंजी घरवारी आहे त उमिरि त उहो चए थो उनखे इंजेक्शन बि लॻंदियूं आहिनि। तव्हां करे हिन इलाज जो तरीक़ो तव्हां सम्झो त मुंहिंजे ख़्याल में डॉक्टरनि जो जेको डायग्नोज़ हो उहो बि आर्थराइटिस जी तरफ़ हुयो। पोइ कहिड़ो आर्थराइटिस हो त उनजे बावजूदि उनखे फ़ाइदो छो न थियो? ॾिसो, जॾहिं ही असांखे फ़ोन कनि था न, पर जेकर प्रॉपर डायग्नोज़ जेको डॉक्टर करे पियो, जेकॾहिं उनजो नालो वठी छॾे न, त असांखे प्रोविजनली ख़बर पइजी वञे त आख़िर हुन डॉक्टर छा डायग्नोज़ कयो आहे। छो त आउं वरी बि हिते अर्ज़ु कंदुसि हिन चैनल जे थ्रू त ॾिसो, फ़ोन ते
ॾिसो का बि जेका कंप्लेन जेका असां वटि अचे थी न उहा सूर जी ठीकु हूंदी आहे। आहे सूर जी उहो ई चवे थो त न इलाजु हुननि करायो बाक़ाइदे जोड़नि में सुइयूं बि लॻियूं तव्हां बि डॉक्टर आहियो ऐं इन जो इलाज जो तरीक़ो बि आहे सुइयूं बि लॻाईंदो आहे त उन जे बावजूदि सूर छो न छॾियो मुंहिंजो सुवालु इहो आहे हिननि जो बि सुवालु इहो आहे त छा को ॿियो अहिड़ो तरीक़ो आहे जो सूर ख़तमु न हाणे उन में वरी ॻाल्हि इहा हूंदी त कॾहिं कॾहिं छा हूंदो आहे त मरीज़ खे डॉक्टर ट्रीटमेंट बि ॾींदो आहे ऐं प्रिवेंशन लाइ बि बचाईंदो आहे त बाबा हिन शइ खां एहतियात कबी जीअं सपोज़ हाणे जॾहिं नी पेन जो पेशेंट मूं वटि अचे थो जेॾी महिल आउं मिख विझंदो आहियां गोॾे में त पोइ आउं मरीज़ खे चवंदो आहियां त बाबा अहिड़े क़िस्म जी एक्सरसाइज़ थींदी गोॾे जी न हिननि खे तव्हां छा एडवाइस कंदो हिनखे थोरो ऐं ॾिसो जॾहिं आउं चवां पियो त इहा एडवाइस ॾींदो माना एडवाइस उनखे पियो ॾियां त ॾिसो जॾहिं तव्हांखे गोॾे जी तकलीफ़ आहे त तव्हां कबोर्ड इस्तेमालु करियो थी सघे थो EWC इस्तेमालु कंदो हुजे ऐं निमाज़ कुर्सी ते पढ़े क्वाड्रिसेप्स एक्सरसाइज़ लाज़मी आहे। न हाणे मां तव्हांखे इन ॻाल्हि खे रोकियां थो अॻिते थोरो ॻाल्हाईंदासीं वरी असां वक़्त जी तरफ़ बि वेंदासीं त छा जेको जोड़नि में सुइयूं हणंदा इहो बि इलाज जो तरीक़ो आहे इहो बि थींदो आहे ठीकु आहे तव्हां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे इनखे कंटिन्यू रखंदासीं ऐं इन जो सुवाल जो जवाबु आहे जेको जमाली साहिबु उनखे अञा वधीक ब्रीफ कंदासीं उनखे पर वक़्तु जो नंढे वक़्फ़े जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन अचो पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर डॉक्टर फ़हीम मेमण सां शुरू करियूं अॼु असां जोड़नि जे बीमारी बाबति ॻाल्हाइण में जेकॾहिं जोड़नि में या चेल में या कंहिं क़िस्म जो संदनि में सूर आहे त उन ते असां ॻाल्हि ॿोल करियां तव्हां बि फ़ोन करे डॉक्टर साहिब खां को बि सुवालु पुछी सघो था डॉक्टर साहिबु हिते मौजूदु आहे ऐं असां डॉक्टर साहिब सां जेको सो ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। डॉक्टर साहिबु वक़्त सां पहिरीं ॻाल्हि पई हले जमाली साहिब जो चयो त मां एॾो इलाज जे बावजूदि जॾहिं सुइयूं बि लॻनि थियूं छा उन्हनि खे ॿीहर डॉक्टर ॾे वञणु घुरिजे या कंहिं एडवाइस ते अमल कराईंदो ॾिसो डॉक्टर वटि त पेशेंट वेंदो रहंदो ठीकु आहे गोॾे में सुई लॻी ठीकु आहे इन जो मक़सदु आहे त हुनखे आर्थराइटिस डेवलप थी चुकी आहे ठीकु आहे। अच्छा सुई असीं तॾहिं हणंदा आहियूं जॾहिं जोड़ जे अंदरि सोज बाक़ाइदे थी वञे थी ऐं उनखे तमामु घणी तकलीफ़ माना थिए थी पर उन सां गॾोगॾु रुॻो सुई सां मसइले जो हल नथो थिए सुई सां त रुॻो असां इहो छा कयो जो हिकिड़ी त असीं सुई हणूं था सोज खे घटाइण जे लाइ ॿियो अॼुकल्ह मूं स्पेशली हिकिड़ो कमु पंहिंजे हैदराबाद जे अंदरि स्टार्ट कयो आहे मिख असीं विझूं पिया ठीकु आहे पोइ वरी ॾिसंदा आहियूं त उहो गोॾे जी ख़राबी जो केतिरो स्टेज आहे जंहिंमें असीं इहा विस्को सप्लीमेंटेशन करियूं ऐं अलहमदुल्ला मूंखे तमामु घणो हिन में रिस्पॉन्स माना मिली रहियो आहे ऐं पेशेंट्स बि उन सां ख़ुशि आहिनि त मक़सदु रुॻो इहो हिकिड़ो हल कोन्हे पर उन सां गॾोगॾु आउं पंहिंजे मरीज़नि खे चवंदो आहियां त भई ॾिसो तव्हांखे हिननि शयुनि खे त बिल्कुलु तावीज़ करे तव्हां पंहिंजे गले में विझी छॾियो कहिड़ी सीढ़ी चढ़णु ऐं लहणु सीढ़ी चढ़णु ऐं लहणु तव्हां केतिरो बि मिख पंहिंजे गोॾे में विझराए छॾियो मरीज़ जेकर सीढ़ी चढ़ंदो रहंदो लहंदो रहंदो उनखे को फ़ाइदो कोन थींदो ज़मीन ते वेहंदो रहंदो उनखे को फ़ाइदो कोन थींदो WC इस्तेमालु कंदो उनखे फ़ाइदो कोन थींदो। मुंहिंजी एडवाइस इहा आहे उहो कमोड इस्तेमालु करे सीढ़ी चढ़ण लहण खे बिल्कुलु माना घटि करे छॾे ऐं ज़मीन ते वेहण खां पासो करे वरी ॾींहं में 3-4 दफ़ा बर्फ़ जी टाकोड़ जो अलहमदुल्ला तमामु घणो हींअर मरीज़नि खे फ़ाइदो थी रहियो आहे बर्फ़ जी टाकोड़ सां पर जेकर कंहिंखे बर्फ़ जी टाकोड़ फ़ाइदो नथी ॾिए त गरम पाणी बोतल में दवाऊं त बिल्कुलु राब्ते में रहे ठीकु आहे हिकिड़ो कॉलर आहे उनखे शामिल कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा मां सैयद जुनैद हुसैन जखीराम कंडियार मां थो ॻाल्हायां। वरी महिरबानी जी छा पुछंदो डॉक्टर साहिब खां? अदा मां पहिरां ऑपरेशन करायो बोन केयर में माना मुंहिंजी टंग में लॻी राड जंहिंजे करे मुंहिंजो थी वियो आहे गोॾो जाम पोइ वरी डॉक्टर साहिबु चवनि मूंखे तव्हां फिजियोथेरेपी कराए फिजियोथेरेपी बि कराई हुन में बि न मुड़ियो पोइ वरी डॉक्टर साहिबु चयो त तव्हां बसि नशो ॾेई इनखे मोड़े छॾियूं था असां वरी पोइ असां इहो करासीं नशो ॾेई हाणे जेतिरो माना आहे कुर्सी जेतिरो माना गोॾो वरी वियो आहे फुल माना 70 ताईं नथो वरे इन करे डॉक्टर उहा राड जेका अञा अंदरि मौजूदु आहे? जी जी हा राड मौजूदु आहे अंदरि। अच्छा मतिलबु गोॾो मुड़ी नथो सघे? हा गोॾो मुड़ी नथो सघे बसि इहो माना कुर्सी ताईं जेतिरो वेही थो उहो हिकिड़े कहिड़े पासे जो आहे इहो खाॿे पासे जो आहे। ठीकु आहे को धक लॻो को एक्सीडेंट थियो? एक्सीडेंट थियो फ्यूचर ठीकु आहे ॿी का तकलीफ़ त कान्हे तव्हांखे? न ॿी का तकलीफ़ ठीकु आहे तव्हांजी जवाबु ॾींदो वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कयो। डॉक्टर साहिबु ॾाढो ज़बरदस्त सुवालु आहे त कंहिंखे एक्सीडेंट थियो उनजे गोॾे में रॉड विधी हाणे उहो गोॾो मुड़ी ई नथो सघे उनजा कहिड़ा सबब आहिनि? छा उहा ऑपरेशन सही न थी? न बिल्कुलु ऑपरेशन सही थी इन में असांजे मरीज़नि जो एॾो हूंदो आहे ठीकु आहे उहो इन करे जो हिकिड़ो त उहो डॉक्टरनि सां फॉलोअप सही कोन था रखनि। अच्छा जॾहिं हुनखे ॿुधायो थो वञे त भई हाणे कीअं तव्हां गोॾनि खे वराइणु शुरू करियो सूर जे करे उहो सुस्ती कनि था ऐं पोइ डेफिनेटली पोइ जेके स्ट्रक्चर्स जेके अराउंड द
जॉइंट जेके आहिनि उहे स्टिफ थी था वञनि ऐं हीउ ख़ुशि नसीब आहे जो हिन लॻे थो त वरी पंहिंजो पाण ते घणी महिनत कई आहे ऐं प्लस जंहिं हीअ हॉस्पिटल में वियो आहे उते जे डॉक्टर हुनखे बेहोश करे गोॾे खे जेतिरो एज़ मैक्सिमम हलाइण जी कोशिशि कई आहे ऐं कुर्सी ताईं अची थो वञे त माना ही इज़ वेरी लकी तमामु ख़ुशि नसीब आहे जो हाणे ही घटि में घटि कमोड इस्तेमालु करे सघे थो ही पंहिंजो कुर्सी ते वेही सघे थो छा करे रॉड कढाए छॾे न न न रॉड कढाइण सां कुझु कोन थींदो मुंहिंजी एडवाइस हिनखे इहा आहे त इन ते ख़ुशि रहे ऐं आस्ते आस्ते अञा वधीक कोशिशि कंदो रहे ऐं अञा वधीक वरे वेंदो पर जेकर हीउ अञा ज़िद कंदो त न मुंहिंजो अञा गोॾो वधीक वरे मूव करे त उन लाइ हिकिड़ी ऑपरेशन करणी पवंदी वी वाई प्लास्टी असीं कंदा आहियूं उन में कराए सघे थो उहा कराए सघे थो डॉक्टर वटि वञे त बहितर थी सघे कराए सघे थो पर उनजो बि हिनखे खाम खा एतिरी सुठियूं रिज़ल्ट्स न मिलंदियूं हिकिड़ो कलर आहे असां सां गॾु हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम डॉक्टर साहब खैरियत से हैं आप? अल्लाह का शुक्र है। कौन बात करें कहाँ से? रेहान खान बात कर रहा हूँ जी कराची से। बड़ी मेहरबानी रेहान खान, क्या पूछेंगे डॉक्टर साहब से? प्रोग्राम बड़ा इंटरेस्टेड आपका चल रहा है। थैंक यू। आर्थराइटिस पे और यहाँ पर मतलब हमारे घर में भी कुछ आर्थराइटिस के पेशेंट्स हैं जी, जिनको हम जो है वो काफ़ी अरसे से देख रहे हैं कि जॉइंट स्पेशलिस्ट में इन्वॉल्व हो जाते हैं। लेकिन मेरा सवाल एक्चुअली ये था कि यहाँ अफोर्डिंग क्लास है जो कि जॉइंट रिप्लेसमेंट करवा रही है, लेकिन नॉन अफोर्डिंग क्लास जो है, अब आप अगर दूसरी कंट्रीज की बात करें तो यूके के अंदर अगर आप देखें तो NHS हॉस्पिटल्स हैं जहाँ पर फ्री ऑफ कॉस्ट में रिप्लेसमेंट्स होते हैं। यूएसए में देखें तो इंश्योरेंस कंपनीज इन्वॉल्व होती हैं, गवर्नमेंट इन्वॉल्व होती है। लेकिन पाकिस्तान में ये फैसिलिटीज अवेलेबल नहीं है, तो गरीब पेशेंट जो है वो कहाँ पर मतलब किसको परस्यू करे? कोई ऐसे इदारे हैं आपकी नॉलेज में या डॉक्टर साहब की नॉलेज में जो गवर्नमेंट सेक्टर हॉस्पिटल्स हैं, पब्लिक सेक्टर, वहाँ पर इस तरह के ऑपरेशन होते हैं? गवर्नमेंट हॉस्पिटल, प्राइवेट हॉस्पिटल्स में तो बहुत एक्सपेंसिव ये ऑपरेशन, बहुत महंगा है। सही कह रहे हैं, बिल्कुल रेहान आपको जवाब देते हैं। बड़ी मेहरबानी, आपने हमें फ़ोन की, बड़ा ज़बरदस्त अच्छे टॉपिक की तरफ आपने तवज्जो दिलाई, बड़ी मेहरबानी। डॉक्टर साहब रेहान जो जेको सवाल आहे थोरो उर्दू में भले जवाब ॾेई छॾिजो उनखे, त उन जो आहे त बि ठीकु आहे गवर्नमेंट सेक्टर में आहिनि पर ग़रीब माण्हू एॾो अफोर्ड नथा करे जेकॾहिं गोॾो चेंज करायो, का राड विझरायो, का बि शइ जेकॾहिं तव्हां चओ था इहे मुख़्तलिफ़ जेके सर्जरियूं आहिनि जेके उहे तमामु महांगियूं आहिनि, तो अच्छा गवर्नमेंट की तरफा या कई अड़ा इदारा हैं जो गरीब मानव जी का मदद करें था? बेसिकली रेहान साहब को तो मेरा जवाब ये होगा कि बिल्कुल जैसे कराची के अंदर जिनाह में ये काम हो रहा है, ठीक है, और सिविल अस्पताल कराची में भी हो रहा है, ठीक है, और ये बैतुल माल से पेशेंट्स वहाँ पे जाते हैं और बैतुल माल से और ज़कात दोनों से इनको मतलब सपोर्ट हो रही है, ठीक है, और लोग वहाँ पे काम कर रहे हैं। अगर ये बात हमारी इंटीरियर की, जिसमें ढाका मेडिकल यूनिवर्सिटी है, ठीक है, और मैंने बड़ी कोशिश की है और मैं उम्मीद भी रखता हूँ प्रोफेसर नौशाद शेख से, वाइस चांसलर हैं, और अभी हम इस सिलसिले में एक इवेंट भी करने जा रहे हैं। उस तरफ मैं आऊँगा, क्या आप मेरे ख्याल में आर्थराइटिस फाउंडेशन के प्रेसिडेंट हैं, मैं उस पर बात जरूर करूँगा। क्या ऐसे इदारे हैं जो गरीब लोगों की खिदमत कर रहे हैं? बिल्कुल कर रहे हैं। मैं कह रहा हूँ जैसे एक इंडस हॉस्पिटल है हमारी कोरंगी में, ठीक है, वो कर रही है और खुद, मगर असल चीज़ जो रेहान साहब को मैं ये बताना चाह रहा हूँ कि मैं खुद गवर्नमेंट को भी ये अपील करना चाह रहा हूँ कि आप हम जैसे देखें दुनिया में, आप देखें कि हर जो बंदा है वो इंश्योर्ड है, ठीक है, तो जेकर गवर्नमेंट असांजी पब्लिक के हेल्थ इंश्योरेंस में वठी छॾे त छो त ॾिसो घटि में घटि हिन जोड़ जो ख़र्च जेको आहे सो 5 लख रुपया, घटि में घटि जेकर मतिलबु त सर्जन पंहिंजी फी बिल्कुलु घटाए छॾे, ॿिया जेके ख़र्च बिल्कुलु घटाए छॾजनि, तब न त ॿ टे जेके वॾियूं अस्पतालूं जेके आहिनि कराची जूं, जेकर तव्हां उन जो रेट वञी मालूम कंदा, ॿिनि जोड़नि जी तब्दीली जो रेट, हिकिड़ी अस्पताल 15 लख पई ॾे त ॿी अस्पताल 17 लख में प्राइवेट में। अच्छा हिकिड़ो इनखे थोरो अॻिते ॿुधाए, छो भले असां वटि पाकिस्तान में जॾहिं असां पंहिंजे मुल्क जी ॻाल्हि या सिंध में हिते हेल्थ इंश्योरेंस छो मौजूदु न आहे, छो नथी थी सघे? बिल्कुल थी सके थी न, ॾिसो न इहो गवर्नमेंट जो कमु आहे न, जॾहिं गवर्नमेंट इनखे वधाए त हिकिड़ो कॉलर उनखे बि शामिल कयूं था पाण सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। जी अदा, केरु किथां था ॻाल्हायो? मुंहिंजो पोटो आहे। पहिरीं नालो ॿुधायो, केरु था ॻाल्हायो, किथां? उनखे हेठें दड़ में साह कोन्हे, हली घुमी फिरी नथो सघे, थोरा पेर मुड़ियल बि अथसि, इहो बुखार थी पियो उन खां पोइ। घणी उमिरि आहे तव्हांजे पोटे जी, घणी उमिरि आहे? 7 साल। 7 साल। अञा कोई इलाज कराए थो, कंहिं डॉक्टर खे ॾेखारे थो? साईं ईअं सम्झो त कॾहिं कोन अथसि। बिल्कुलु हिन जो इलाज मौजूदु आहे, मां तव्हांखे ॿुधायां थो। तव्हां ॻाल्हायो किथां पिया, पंहिंजो नालो ॿुधाईंदो? साईं लाड़काणे मां मोहम्मद सालिह नासिक घेरे लाई, मुंहिंजो सिंधियत जी संगत लाड़काणे। ठीकु आहे, बिल्कुलु तव्हांजे पैदाशी ॿारड़े जा पेर मुड़ियल आहिनि, अञा ताईं ठीकु न थिया आहिनि। हा साईं, पोलियो वग़ैरह जो करायो आहे, उहो पोलियो बि न आहे। ठीकु आहे,
डॉक्टर साहब तव्हांजो को सवाल आहे या जवाब ॾींदो साईं खे बस न इहो पुछोसि त इहो जेके नंढड़े चए थो त उन जूं ॿई टंगूं बि कमु न पियूं कनि ॿिनी टंगुनि में साह पेर बि मुड़ियल अथसि या टंगूं बहितर अथसि हुन में पावर आहे साईं टंगूं अथसि ताक़त अथसि थोरी बाक़ी पेर थोरा तमामु थोरा यानी 20 दर्जा मुड़ियल कंहिं सुठे हॾियुनि जे माहिर डॉक्टर खे ॾेखारियो हुन तव्हांखे छा चयो साईं हुन इलाज ॾिनो फ़ाइदो कोन थियो आहे ठीकु आहे तव्हांखे जवाबु ॾींदो वरी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई डॉक्टर साहब पहिरीं त हुन सवाल खे पूरो कयो जेको तव्हां ॻाल्हि कई मां अध में रोके छॾी ठीक है त गवर्नमेंट पाण हिन में अॻियां अचे ॾिसो जीअं हाणे कुझु इदारा इंश्योरेंस जे लाइ जीअं ॾिसो असांजो पंहिंजो लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी आहे त उन में हेल्थ एश्योरेंस आहे पर हेल्थ एश्योरेंस बि हिकु लिमिटेड आहे ठीकु आहे जीअं सपोज़ हाणे जेकर अलाह साईं रहम करे जेकर केरु पंहिंजा जोड़ तब्दील माना केरु कराइणु चाहे त जेकर उनजो 6-7 लख ख़र्च अचे थो त आउं सम्झां थो त यूनिवर्सिटी ओतिरो माना उनखे पे न कंदी कुझु ॾींदी कुझु मतिलबु तव्हां सम्झो था जेकॾहिं गवर्नमेंट चाहे त हिते सभिनी माण्हुनि खे हेल्थ इंश्योरेंस मिली सघे थी बिल्कुलु मिली सघे थी ऐं तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं आसिफ ज़रदारी साहिबु प्रेसिडेंट हो पाकिस्तान जो त उन दौर में इहा हिकिड़ी मूव हली हुई त हेल्थ इंश्योरेंस जेको आहे पब्लिक जी थियणु खपे पर पोइ छो अॻिते किसो न वधी सघियो जॾहिं इहा इंश्योरेंस बिल्कुलु मौजूदु आहे ॿियनि मुल्कनि में त हेल्थ इंश्योरेंस जो हुजे करे आउं त कमु करे आयो आहियां न दुनिया में आउं मुंहिंजी फेलोशिप यूनिवर्सिटी ऑफ इस्तांबुल तुर्की मां आहे ऐं उन खां पोइ आउं सऊदी अरब में बि कमु कयो आहे उते जे माण्हुनि खे एतिरी अवेयरनेस आहे त जेकर माण्हू मरीज़ पाण चवंदो आहे त बाबा मुंहिंजी MRI करियो मुंहिंजी CT स्कैन करियो मुंहिंजी फलाणी इन्वेस्टिगेशन करियो ऐं मूंखे हुनजो इलाज प्रॉपर ॾियो छो त हुनखे ख़बर आहे त मुंहिंजो त रुपयो बि ख़र्च कोन थींदो माना हेल्थ इंश्योरेंस हुअणु घुरिजे इन सां काफ़ी ग़रीब माण्हुनि जो वॾो फ़ाइदो थींदो ऐं इहा इन शइ ते बि तवजो ॾियणु घुरिजे गवर्नमेंट खे ऐं सभिनी इदारनि खे ॾियणु घुरिजे ॾाढी ज़बरदस्त अच्छा डॉक्टर साहिब जेकॾहिं असां इन पासे जेको सवाल पुछियो नंढड़ो 7 साल जो आहे उनखे पहिरीं ठीकु हो बुखार हो उनजा पेर थोरा टेड़ा थी विया आहिनि थोरो टंगो त जेको पॉनेस्ट्री तरीक़ो इलाज आहे उन ज़रिए ई बारडो ठीकु नथो थी पर ॾिसो आउं सवाल सम्झी कोन सघियो आहे न हू असांखे सम्झाए सघो न सम्झाए सवलो आहे 7 सालनि जो आहे बारडो पहिरीं ठीकु हो ॿुधो ॻाल्हि हुन सवाल बारडो ठीकु हो हुनखे थोरो बुखार आयो हाणे हुनजी टंगूं कमज़ोर ज़रूरु आहिनि पर हुनजा पेर 20% मुड़ियल आहिनि जीअं पॉनेस्ट्री में थींदा आहिनि ठीकु आहे जेके क्लब फुट चओ या जेको तव्हां सम्झो चओ था हाणे उहो मुख़्तलिफ़ डॉक्टरनि ॾे वियो आहे छा उहो उनखे तव्हां क्लब फुट में वठी वेंदो पोलियो वारा चवनि था पोलियो न आहे जेकर एग्ज़ामिनेशन असां कयो ऐं उनखे वाकई क्लब फुट आहे हा ठीकु आहे असां पॉन्सेटी टेक्निक यूज़ करियूं था क्लब फुट में हा जेकर उनखे वाकई क्लब फुट आहे पोइ त ठीकु थी सघे थो छा हिनखे एडवाइस छा कंदो त कंहिं अची कंहिं सुठी जंहिंखे पॉन्सेटी टेक्निक अचे थी ठीकु आहे जीअं अल्हम्दुलिल्लाह लियाकत यूनिवर्सिटी में वञे त मिली वेंदसि या जिना में वञे त मिली वेंदसि बिल्कुलु ॾिसो आउं त नालो खणी चवां थो प्रोफेसर अनीसुद्दीन भट्टी साहिबु आहिनि JPMC में उते अची वञे प्रोफेसर अमीन चुनाए आहिनि या मंसूर साहिबु आहिनि इंडस में आहिनि ठीकु आहे या असांजो लम्स में ठीकु आहे असांजो पंहिंजो डॉक्टर मेहताब पिरवानी आहे पाण आहियां बिल्कुलु पहिरीं असीं एग्ज़ामिन कंदासीं त असांखे ख़बर पए त हीअ आहे कहिड़े ग्रुप ऐं हिनजो इलाज थी सघे थो माना अहिड़ो को मसइलो कोन्हे जेकर असीं सम्झंदासीं त उन ग्रुप में अचे थो त बिल्कुलु थी वेंदो बिल्कुलु हिकिड़ो कॉलर आहे असां सां हेलो अस्सलाम वालेकुम अस्सलामुअलैकुम जी वालेकुम अस्सलाम अदा सर अताउल्लाह ॻाल्हायां थो मीरपुर माथेले खां वॾी महिरबानी अताउल्लाह छा पुछंदो सर मसइलो मुंहिंजो हिकिड़ो आहे त मां पाण आर्मी में रिटायर आहियां जी मूंखे 2007 में धक लॻा हुया कुझु चोर आया रात जो घर मंझि उन मंझि मूंखे धक लॻी आहे जी त हिन महिल मुंहिंजी चेल में बि सूर आहे ऐं खाधे बुंडण में जेको आहे तमामु घणो सूर आहे जीअं हिकु गोश्त फिथल हूंदो आहे ईअं महसूसु मूंखे थिए थो ऐं 70 में बि जेको आहे थोरो अंदरे पासे ॾांहुं दर्द रहे थो इन जे लाइ मूं इलाज CMH वग़ैरह जेतिरी बि आहिनि पिंडी में इस्लामाबाद में उन खां पोइ हिते बि इलाज मूं घणो करायो आहे पनवाकिल ताईं लेकिन को फ़र्क़ु कोन थो पए ऐं को डॉक्टर बि कोन था ॿुधाइनि को हॾी टुटल आहे या कयल आहे सिर्फ़ु हाणे MIR टेस्ट जेका आहे उहा मुंहिंजी राजी हुई आहे बाक़ी का घटिताई मूं न कई आहे ठीकु आहे इन जे लाइ मूंखे को मशवरो सुठो ॾियो हॾी का टुटी आहे तव्हांजी न हॾी का डॉक्टर कोन था ॿुधाइनि पिया त का भॻल आहे या कुझु उहे चवंदा ठीकु ठाक आहे कुझु बि न आहे माना चेल में उनखां हेठि तव्हांखे घणो सूर आहे चेल में मतिलबु कमु नथो करे सघां हल्को हल्को सूर रहे थो पियो हर टाइम ते उन खां पोइ कीअं कुझु तकलीफ़ आहे या बहितर तरीक़े सां हली सघो था न हली फिरी ठीकु ठाक सघां थो पियो मूं आर्मी में 26 साल नौकरी कई आहे ठीकु आहे घुमी फिरी ठीकु ठाक सघां थो कुझु बि न आहे तव्हांखे वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई तव्हांजी वॾी महिरबानी डॉक्टर साहिब धक लॻो
चेल में उनका हेड सूर है मैंने काफ़ी इन्वेस्टिगेशन करा मुख़्तलिफ़ अस्पताल में भी हुआ पर अञा बि उनजो सूर आहे उनखे प्रॉपर इलाज जेको सो छा एडवाइस कोई एतिरो उनखे प्रॉब्लम कोन्हे एक्चुअली छो जो हिन चयो त हलण फिरण में कहिड़ी का बि तकलीफ़ कान थी थिए फ़क़ति पाण छा करे जो पंहिंजी चेल ते उल्टो थी करे को हिन ते हिकिड़ो त बर्फ़ जी पंहिंजी टाकोड़ो कराए ॾींहं में 3-4 दफ़ा उन खां पोइ क्रीम जी मसाज कराए ठीकु आहे ऐं ॿियो जीअं पुठी ते थोरा धकण बि आहिनि 8-10 मिंट माना इहो करे पंहिंजे वेहण जो अंदाज़ जेको सो 90 डिग्री जी आऊं हींअर वेठो आहियां पाण हीअं वेहे ठीकु आहे छिकियल खट इस्तेमालु करे वज़नी शयूं न खणे झुकी कमु न करे अक्सर माण्हू वरी ॿाहिराड़ी आहे जेके मोटरसाइकिल पिया हलाईंदा आहिनि ऐं धका थाबा उन में पिया मतिलबु मोटरसाइकिल जा उन जे झटका उहे इन सूर खे माना वधाइनि था फ़िलहालु इहो करे ठीकु आहे ऐं जेकर ओड़े पाड़े में को पंहिंजो ऑर्थोपेडिक डॉक्टर्स जेकर को मिली थो वञेसि त उन खां बि का मेडिसिन वठी छॾे जेकर अञा बि ॻाल्हि सम्झ में न अचे बिल्कुलु असां वटि अचे कराची में अचे ऐं इंशाअल्लाह ताला इहो मसइलो हल थी वेंदो दैट्स नॉट इशू अच्छा डॉक्टर साहब तव्हां लियाकत यूनिवर्सिटी में जिते तव्हां हिन वक़्तु कमु था करियो असां पर उते भला जोड़नि जी बीमारियुनि जो तमामु सहूलियतूं मौजूदु आहिनि ॾिसो जोड़नि जी बीमारी त खे जेको बि असां छो जो हिन जे लाइ को ख़ासि का लेबोरेटरी त तव्हां वटि सहूलियतूं मौजूदु जेके मरीज़ अचनि था उनखे तव्हां इन्वेस्टिगेट करियो था उनजो इलाज कयो था जहिड़ो बि इलाज मौजूदु आहे दुनिया में उहो सभु कयो था बिल्कुलु बिल्कुलु उहो सभु मौजूदु आहे अच्छा फ्री में थियो थो या पैसा था वठो न न असां वटि त यूनिवर्सिटी में त फ्री इलाज आहे फ्री थिए अच्छा हिकिड़ो सुवालु आहे पोइ मां ज़रूरु हुन पासे वेंदुसि त तव्हां जेका आर्थराइटिस फाउंडेशन जा प्रेसिडेंट आहियो त उहा बि छा थी करे पर हिकिड़ो सुवालु आहे त छा जेको जोड़नि जे सूर जे जोड़नि जे विच में हिकिड़ो पाणी हूंदो आहे जेके साइनोवियल फ्लूइड चऊं था लिगामेंट छा का वायरस बि आहिनि की बैक्टीरिया बि आहिनि उनखे ख़तमु कनि था या इहे पंहिंजो पाण ऑटो इम्यून आहिनि न ॾिसो हाणे हीउ जेको पाणी आहे इहो कीअं ख़तमु थींदो पाणी न पाणी ॾिसो पाणी ख़तमु कोन थो थिए पोइ छा थो थिए बेसिकली हीउ जेको ॾिसो हीउ आहे जोड़ पंहिंजो ठीकु आहे ठीकु आहे कुदरत हीउ जेको साओ जेको तव्हां ॾिसो पिया ठीकु आहे हीउ साओ कलर हीउ कार्टिलेज आहे ठीकु आहे ठीकु आहे कार्टिलेज माना हिकिड़े क़िस्म जो अलाह ताला हिकिड़ो तह ॾिनो आहे ॿिनि हॾियुनि जे विच में मज़बूती इहो हर जोड़ में आहे ठीकु आहे ठीकु आहे ऐं विच में जेको हीउ वरी हीउ जेको तव्हां वाइट कलर जो जेको ॾिसो पिया ठीकु आहे इहो हिकिड़ो फोम आहे कुशन सिस्टम आहे ठीकु आहे ऐं जेको लोड जेको इंसानी जिस्म जो आहे उहो इन जे थ्रू ट्रांसमिट थिए थो ऐं हीअ असांजी ढकणी आहे ठीकु आहे ठीकु आहे हाणे हीअ हिन में का नर्व सप्लाई न हूंदी आहे इन करे नॉर्मली असांजी हीअ मूवमेंट माना मिलंदी आहे थिए पई ठीकु आहे अच्छा साइनोवियल फ्लूइड जेको आहे जेको हिन जे अंदरि हिकिड़ी झली हूंदी आहे उन में पाणी ठीकु आहे उहो पाणी जेको पाण साइनोवियल फ्लूइड चऊं था ठीकु आहे उन जे थ्रू न्यूट्रिशन मिले थी हिन स्ट्रक्चर्स खे ठीकु आहे पर कंहिं बि सबब जे करे धक लॻो न मूंखे सवाल इहो कोन्हे छा को वायरस करे बैक्टीरिया जे करे उहो पाणी ज़ाया कोन थींदो उहो इन्फ्लेम थी वेंदो मतिलबु उन में माना इन्फ्लेमेशन थी वञे थी उन में सोज अची वञे थी ऐं जेको सो हीउ जेॾीमहिल पाणी जॾहिं सोज थिए थी त हीउ जोड़ जेको सो उन में वधी थो वञे क्वांटिटी वधी थी वञे जॾहिं क्वांटिटी थी वधी वञे त उन जे करे जोड़ सुॼी पए थो ऐं सूर थिए थो ऐं सुई छा जे लाइ हणंदो इहो सवाल ज़रूरु पुछोसि हिकिड़ो कॉलर आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी दा केर था मोहम्मद अली बड़ो कलाम ठुला का वडी मेहरबानी जैकाबाद का जी मूंखे मानी काई घुमा थो त हा शुरू थो पए जो वेठो आहे कुझु नथो पए इलाज बि ॾाढो करायो आहे मां फ़ाइदो कोन थो पए ठीकु आहे तव्हांखे जवाबु ॾिनो वॾी महिरबानी तव्हां ॾाढो ज़बरदस्त सवाल पुछियो कर असां तव्हांजी हॾियुनि जी बीमारियुनि जी बाबति ॻाल्हि था करियूं पर मतिलबु इहो आहे गैस्ट्राइटिस जी प्रॉब्लम मानी खां मां थो त मूंखे तकलीफ़ थिए थी इनखे चयोसि त पाणी न पीए मथां हा तव्हां ॿुधायोसि एडवाइस कयो बिल्कुलु मुंहिंजी एडवाइस इहा आहे त मानी खाइण खां फौरन पाणी न पीए जेको हा जो सूर जेको आहे ठीकु आहे बेसिकली 3 मसइलनि करे थींदो आहे हरी वरी करी हरी मीन्स जल्दबाज़ी वरी मीन्स परेशानियूं करी मीन्स जंहिंमें मिर्च तरियल सणियूं शयूं ठीकु आहे असां तव्हांजी फाउंडेशन जेका आहे आर्थराइटिस फाउंडेशन उहा आम ग़रीब माण्हुनि लाइ छा पई करे ॾिसो असांजी आर्थराइटिस फाउंडेशन खे ठहंदे जेको सो साल थियो आहे ठीकु आहे असां पहिरियों जेको असांजो सेगमेंट आहे अवेयरनेस जो ऐं पूरे साल खां असीं अवेयरनेस करे रहिया आहियूं राति बि मुंहिंजो मातली जिमखाना में जेको सो 150 डॉक्टरनि खे प्रोग्राम डॉक्टरनि खे ॼाण पिया बिल्कुलु डॉक्टरनि खे ॼाण पिया ॾियूं कम्यूनिटी खे ॼाण पिया ॾियूं पब्लिक खे ॼाण पिया ॾियूं ऐं इन सिलसिले में 12 अक्टूबर ते लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी में असां मैराथन रन फॉर आर्थराइटिस ऑर्गेनाइज कई आहे जंहिंमें असां सभिनी तबक़नि खे दावत पिया ॾियूं इवन जेके जोड़
जी तकलीफ़ में वरतल जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे बि दावत आहे। अच्छा, उन खां पोइ उन में असीं दौड़ रखंदासीं, मरीज़नि जो ग्रुप अलॻि हूंदो, डॉक्टरनि जो ग्रुप अलॻि हूंदो, छोकिरा उहो त ठीकु आहे तव्हांजो अवेयरनेस जा कम, पर इन खां अलावा ॿाहिरनि में ॻोठनि में जेके ग़रीब माण्हू उहो त असां कयूं पिया। असां अर्थराइटिस क्लब ठाहियो आहे ऐं अर्थराइटिस क्लब में असां अर्थराइटिस जा पेशेंट आंदा आहिनि, उन्हनि खे सपोर्ट कयो। बिल्कुलु। ॿियो हिकिड़ी ॻाल्हि चवांसि त जेके जोड़ जंहिंजा ख़राब थी विया आहिनि नी जा, उन ॾींहुं अचनि 12 अक्टूबर ते, ऐं उन खां पोइ असांखे हिकिड़े इवन आउं नालो वठां थो, प्रोफेसर शाहिद नूर, जेको ख़ुदि हिकिड़ो नालो आहे जॉइंट रिप्लेसमेंट में, उन असां सां वाइदो कयो आहे त ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत कंदो ऐं सभिनी जो फ्री में इलाज कंदो। 8 खां 10 जोड़ जेको सो फ्री ॾींदो। डॉक्टर टाइम ख़त्म थियो, वॾी महिरबानी वो ग़रीबनि जो क़दर शाहिद नूर बि वॾो डॉक्टर आहे ऐं उनखे ग़रीब माण्हुनि जी मदद थियणु घुरिजे ऐं जिन जे बि जोड़नि जी तकलीफ़ूं जोड़े। मैसेज छा हूंदो, तव्हांजो पैगाम छा हूंदो प्रोग्राम जो टाइम? मैसेज इहो आहे, लाइफ इज़ मूवमेंट, मूवमेंट इज़ लाइफ, हरकत में बरकत आहे। बड़ी महिरबानी अक्टूबर ते अचो ऐं बड़ी महिरबानी तव्हां एतिरो परे खां हिते असां वटि, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, डॉक्टर फ़हीम अहमद मेमण असां सां गॾु जेको लियाकत यूनिवर्सिटी खां हिते आयो, जेको जोड़नि जी बीमारी बाबति असांखे ॼाण ॾियो, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई। त पाण बि जेको सो सुठो डॉक्टर बि आहे, हुन सां गॾो गॾु ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत करे थो। जेके बि डॉक्टर साहिब ॻाल्हियूं कयूं, जेकॾहिं इन ते असां अमल कंदासीं, असां बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बख्श पंवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।